चुप करे जो था को सावडे आखुनी मानु वरी असा जी मानी था काय कादव मानी खपा त पायो कुकते को तो खबर पड़े अचर खान बाबा मां लाचार है मां बेवस है मां लाचार है बुधाए त तू हिते छो आयो ही आई मुजो पी किथे आ बुधाए मां चवे तो बुधाए अचर अचर खुदा जो कसम तुने पी जो रस मजार दिनो मूसा खान के मजार मुखे का खबर कालेगा बाबा जो दस हां हां अचर तुजो पी मूसा खान जी कैद में थई मूसा खान बुधाए बुधाए त तू हिते छातो करी बाबा मूसा खान मोकलियो चई तो मूसा मिली वने जे न मिलंदो त पता पी के बस 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 मुझे पी जे मथा बंदूक रखे मुखे झुकाण तो चाहे हां बाबा वो वडो कमीनो इंसान है तो पोइ वनी पंजे कमीने पी के च तो हाशिम जी औताक ते अचे बाबा वो चे तो तव्हां सां वटि अचो न जुड़िया न जे कदे मूसे के मिलणो आ त हाशिम जे गोठ चे उन जी औताक ते मूसा मिले न त मुझे पी के मारे छड़े ऐं पोइ चई छॾजांस त उन जे पलांद खां बचण लाइ को गस्ब गोले छड़े हाज़िर बाबा हाज़िर चौदो सांस अची विंदो बाबा अची विंदो हाज़िर वञाणे हाज़िर तर मुझे अख न गया कर खबर दिलबरा किथां पियो थी बटन ॾियण खां लागी तो गुम हुए तुंहिंजे लाइ हिकु वॾी ख़बर खणी आयो आहियां कानू वॾी ख़बर खणी आयो आहियां मुंहिंजे लाइ पोइ देर न कर दिलबरा ॿुधाए कहिड़ी ख़बर खणी आयो आहीं कानू जंहिं लाइ राति ॾींहुं परेशान हुए उहो पखी पिंजरे खां ॿाहिरि आयो आहे कहिड़ो पखी कंहिंजी पियो ॻाल्हि करी जंहिंजे लाइ राति ॾींहुं परेशान हुए परेशान तो यार मां पंहिंजे महबूब जे दीदार लाइ उहो ई तुंहिंजो महबूब हवेलीअ खां ॿाहिरि पंहिंजे मामाणे ॾे निकिरी वियो आहे कुर्बान वञे उते त का बि रोक टोक न हूंदसि ऐं बिल्कुलु खुले माहौल में घुमंदो हूंदो अॼु अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई अथई दिलबरा तुंहिंजो वात माखी ऐं मखण सां मिठो करणो पवंदो पहिरीं दीदार करे अचु पोइ मिठो वात कराइजां हाणे यारो अलाह भाई हिते मुंहिंजो हिकु ॾींहुं बि कोन गुज़रंदो कुर्बान वञे तोखे अकेलो कोन छॾींदासीं हा खानू तोखे तव्हां अकेलो वञण कोन ॾींदासीं तव्हां मुंहिंजो फिक्र न कयो न ई मुंहिंजी उते एतिरी दुश्मनी आहे जो अची मूंखे मारे वेंदा कुर्बान वञे वरी बि ख्यालु करणु लाज़मी आहे चयमि त तव्हां सिर्फ़ु पंहिंजो ख्यालु कयो मूंखे छॾे ॾियो खानू ज़िद न कर इत्तेफ़ाक़ पुछी न ईंदो कुझु बि थी पए अकबर कुझु बि थी पए पर हाणे तव्हां मूंखे वञण खां रोके न सघंदव कुर्बान वञे असां तोखे वञण खां कोन था रोकियूं असांजो मक़सदु आहे त असां तोसां गॾु हलूं कुर्बान महबूब जे दीदार लाइ वञा थो कंहिं दुश्मन खे मारण लाइ न जो तव्हांखे वठी वञा खानू असांजो कमु हुयो तोखे सलाह ॾियणु वधीक यार तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजी सलाह इहा आहे त हितां तव्हां कुझु ॾींहंनि लाइ कखपन थी वञो जंहिं ॾींहुं बि मां मोटी आयुसि त तव्हांखे घुराए वठंदुसि कुर्बान वञे चइबो त ही मैखानो वीरान कयूं थो वञी कुझु ॾींहंनि लाइ कुर्बान सिर्फ़ु कुझु ॾींहंनि लाइ ठीकु आहे खानू जेकॾहिं नथो मुड़े
त असांजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि। चङो यारो यार, चऊं यारो यारो हैदर 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 हैदर। मजू हाणे ॿुधाए ज़ख़म कीअं आहे? रेसा मामूली ज़ख़म आहे, इन जी मूंखे का बि परवाह न आहे। इहो ॿुधायो त अदा जो छा थियो? जल्द तमामु जल्द असां उन जी बि ज़मानत कराए वठंदासीं। फ़िलहाल तव्हां पासो कजो, छो जो पुलिस खे तुंहिंजो नालो ॾिनल आहे। रेसा जेसिताणी तव्हां न चवंदव न तेसिताणी मां पुलिस खे हथ ई न ॾींदुसि। अञा सिज बीठो आ, बेहो त बटे बखिया हणी वठूं। अधी घर घाट जीप त करणी अथम न, या सॼो ॾींहुं हिते वेठी रहां? अड़ी खैरा जे सिर ॾेखार हुजे, कहिड़ियूं तुंहिंजूं अण ॾुधियूं छुड़ियूं थियूं वञनि पयूं। न असांजे दर ते के कुंडियूं बीठियूं न तुंहिंजे दर ते, पोइ कहिड़ो वञी ॾोभ कंदीअ साजुरी? कुंडियूं त खणी मुंहिंजे घर में न आहिनि, पर हू कुंडो जेको वेठो आहे उन खे त आख़िर मानी पचाए ॾियणी अथम न। हाँ मासी, अल्लाह ख़ैर कंदो वरी सुभाणे। खैरा जे सिर ॾेखार हुजे, जनत सुभाणे सुबुह जो सवेर भरो अचे चाहे त हिन रिढ़ीअ खे पासीरो करे वरी कंहिं ॿीअ खे हथो कढियऊं। हा हा महलाए तो ईंदुसि, पर इहो त ॿुधाए बाक़ी रलियूं घणियूं आहिनि? खैरा जे सिर ॾेखार हुजे, हिन खां पोइ ॿी हिकिड़ी आहे, इहे ॿई कढी वठूं त ख़ुदा खैर करे ॿियूं बि मिली पवंदियूं। सुबुह जो सवेर भरो अचे जाए। हा हा सुबुह सवेरे ईंदुसि। जे मुंहिंजे अचण खां अॻु में ॿ बखिया ॾेई छॾी त कहिड़ो मौत ईंदई, अची वेंदुसि आऊं। अड़ी छलको कहर पैसे मेठ मोहब्बत सां त ॻाल्हाइण जे लाइक़ु ई न आहे। मां छा चयो, मां रहंदो कहंदो मौत करे वई, मौत पवेसि पंहिंजे सिर में इहो कारो कुम भरे। अमा हाणे तुरी सिर वाह लॻे सिर खे अमड़े। आदे बादो हिकु कम त कयो। छा कयूं बाबा? दोस्तू दुकानदार दे वञी जे दुकान में मिर्ची जा बुक भरे हली चो। हा वञो न बाबा मारींदो। को न मारींदो? मारींदो तो केॾा के केस मारींदो? न मारींदो कोन मारींदो। मां वॾो खूनी माण्हू, तव्हांखे मारींदो त मां मारींदोमांसि। न मारींदो वञी खॾ में पओ, मूंखे तूं मारींदे छा? हा मारींदुमि। परे थी परे, मां वॾो खूनी माण्हू आहियां। सफ़ा को चरियो ई खूनी माण्हू जी ॻाल्हि बि सम्झ में कोन थी अचे। अॼु बचाया किथे थिए न चरी अञा बेइज्जती। मां बि कोन्हे कमाल बाबा मूं आचर खे ॾाढो चयो, पर हो चए पियो त भले मुंहिंजे पीउ खे मारे छॾियो, मां हेॾां कोन ईंदुसि, पर जे हाशिम जे ॻोठ अचो त भली अचो। बाबा साईं, छा सलाह अथव? उते मिली शर्त अॻियां रखोसि त हू जब्बार जो लाश असांजे हवाले करे ऐं पंहिंजे पीउ बादशाह खे जीरो हितां वठी वञे। चइबो त बाजीअ जी ज़िंदगीअ ख़ातिर जब्बार जो मौत। जेकॾहिं आचर इन शर्त ते न बीठो त पोइ बाजी जो लाश रवानो कंदासूंसि। पंहिंजे पीउ जी ज़िंदगीअ ख़ातिर आचर बाह में टपो ॾींदो।
हिक थक सां बशिकार अचर मोह तॾहिं बि दुश्मन मोह ऐं जब्बार मोह तॾहिं बि दुश्मन मोह। वाह कमाल बाबा वाह, तव्हांजी दानाई। बस साण बस पाण खे घणो न वणाए त हणन मोर पातर। न चईस कमाल, न चईस। जिंदगी में पहिरियों भेरो को चङो कमु करे आयो आहे। बाबा साईं तॾहिं त पादर कोन लॻा अथसि। जेकॾहिं अञा बि ख़ाली हथ वापसि मोटी अचे हा त जूतनि जो हार ठाराए इचे में विझांसि। कमाल बाबा हाणे कॾहिं को खाली न ईंदुसि। अच जाए बि न खाली न त मूसा ख़ान जी ख़बर अथई। मूसा ख़ान जो हेर कारीअर ते पेर। बाबा साईं वठण हथियारनि सां सभु ॿार तयार आहे। तव्हांजे हुकुम जी देर आहे। ऐं मुतार बाबा कमाल खान बोलण सां गॾु बीठो आहे ॿार। जेकॾहिं असांजे ॻोठ वारनि में इहो ई जज़्बो रहियो त पोइ दिलावर केरु थींदो आहे जो हिते अची असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे। अरे सर तव्हांजो हुकुम थियो असां हिते अची पहुता आहियूं। बाक़ी बाबा हलण खां हलाक आहे। जेकॾहिं इजाज़त ॾियो त हिनखे घर रवानो कयां। छो मीना बाबा जे घर वञी कहिड़ा हिरण मारींदो? न सरकार असां हलण खां तयारु आहियूं। जे मरी पियासीं त तव्हांजे मथां घोरियूं। सिद्दीक़ जेकॾहिं मरी पए त पोइ असांजे सिर मथां घोरे ऐं जेकॾहिं बची वए त मुंहिंजो तोसां वाइदो आहे तोसां त तोखे पंहिंजे पैसनि ते हज कराईंदुसि। हज ऐं पोइ आख़िरी उमिरि में वञी पंहिंजा सभु गुनाह माफ़ कराए अचजांइ। सरकार तव्हांजे हुकुम सिर रखनि ते हज ते मोकिलियो या न मोकिलियो आहे तव्हांजी मर्ज़ी। अरे सर बाबा जी तबियत सही न आहे। हिनखे इजाज़त ॾियो त घर वञे। बाक़ी मां तव्हां सां हलण लाइ तयारु आहियां। बाबा जन पिणे खे हलण जे लाइ को इतराज़ कोन्हे को त तो मथे में छो सूर विधो आहे? मुजिब हाणे हमराहनि जी खोटी न थई। हाणे तव्हां वञण जी कयो। पर यादि रखजांइ मुजिब असांजा हमराह मरन या ज़ख्मी थियनि उनजी परवाह न कजाए। उन्हनि मां बि को जीअरो वापसि न वञे जीअरो वापसि। बेफ़िक्र रहो रे सर। दिलावर खान जे माण्हुनि जा लाश उते ई दफ़न करे पोइ मोटंदासीं। पोइ हिते बि वक़्तु विञाइण खां बहितर आहे त निकिरण जी कयूं। पर हितां वञण खां अॻु में इहो सोचे वठिजो त हमिलो चइनी पासनि खां थियणु घुरिजे। जी बाबा साईं हिक तरफ़ खां मां हमराह वठी हला कंदुसि, ॿिए तरफ़ खां जुड़ियल ऐं टे तरफ़ खां कमाल ऐं चौथे तरफ़ खां मां वेंदुसि। सभ खां पहिरियां हला मां कंदुसि। जॾहिं सभिनी जो ख़्याल मूडे थींदो त पोयां उन्हनि जे मां पार पारींदुसि। जॾहिं हू विच में थी ऐं मजबूर थी टे तरफ़ मोकंदा त उनखे जुड़ियल ई मिलंदो। जुड़ियल पोइ उन्हनि खे विच में फासाए अहिड़ो त घोटींदासीं जो दिलावर खान पंहिंजे हमराहनि जा लाश बि कोन सुञाणे सघंदो। तव्हां सभु तयारु आहियो? हा पोइ अचो मूंसां। मूंखे न मार मजनू, मूंखे न मार। तो क्यों नहीं?
अमीना ख़ैर त आहे अमीना अॼु तुंहिंजे चेहरे जा तेवर कुझु बदिलियल था लॻनि। रुस्तम मजूअ जेका बाबा जे लाश सां बेहरमती कई आहे उन जा ॾंभ अॼु बि मुंहिंजे सीने में लॻल आहिनि। जे चए त इहो मजू कुतो तोखे मारे ॾियूं, जंहिं ॾींहुं मजूअ कुते खे मारियो तंहिं ॾींहुं मां तव्हांजे लाइ ॿियो कुझु बि न करे सघंदुसि। हा बाक़ी 1 किलो मिठाई जो मां तव्हांखे ज़रूरु खाराईंदुसि। अमीना असांखे न तुंहिंजी का मिठाई घुर्जे ऐं न ॿियो कुझु, बाक़ी जॾहिं बि मौक़ो मिलियो मजू तोखे असां मारे ॾींदासीं। उन ॾींहुं मां तुंहिंजा पेर धोई पीअंदुसि रुस्तम खान। हा पेर धोई पीअंदुमि। पहिरियां तूं मूंखे इहो ॿुधाए तुहा कहिड़ी मजबूरी हुई जंहिंजे करे तूं पंहिंजे पीउ सां गॾु निकिरी वियो हुई? रुस्तम खान असां ग़रीब ऐं लाचार माण्हू आहियूं। जेकॾहिं वॾेरनि जो चवणु कयूं था तॾहिं बि आज़ार में आहियूं, जे नथा कयूं तॾहिं बि आज़ार में आहियूं। वञूं त आख़िर नेठ असां काॾे वञूं? जल्द अमीना जल्द जल्द तव्हांखे मूसा खान जे ज़ुल्म जी चकीअ मां आज़ादी मिलंदी। रुस्तम खान उन ॾींहुं जेकॾहिं तव्हां मूसा खान खे मारे छॾियो आहे त अॼु हे ॾींहुं असांखे ॾिसणो न पवे हा। मूं त छॾे ॾिनोमांसि त जीअं मूसा खान सुधरे ऐं तौबा ताइब करे, पर न अमीना न, मूसा खान त कुत्ते जे उन पुछ जीअं आहे जेको कॾहिं बि सिधो कोन थींदो। हाणे जल्द मां तोखे इहो मूसा खान लिटाए ॾींदुसि। उन खां अॻु मां मजूअ जो मौत ॾिसण थो चाहियां। अमीना तुंहिंजी इहा ख़्वाहिश बि पूरी कंदासीं, पर सभ खां पहिरियां मां जब्बार ऐं मजू सां मिलण थो चाहियां। उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त ग़रीबनि मथां इहे ज़ुल्म करणु बंदि कनि। माई खेरा बाहर निकल, माई खेरा। चाहे दे चाहे माई खेरा को बाहर कढ। अरे तुम्हें तमीज ना है असांजी ओतन जावे तो वदी वाक नाला होती। अरे गाल बुध केड़ी हरम पाके बिलाइनी जो मना को डिठा लई कोनी न। अरे यार गदो दाना नती असामदा खुद ही मादू लेता है न जाए घणी गाड़ी न मार। माई खेरा को बाहर कढो धरते। अरे वदी ना लो कावत आई थी कून कदे में जनो मैं कून तो के खबर ना है कूनी मानू। खैरा जैसे देखाए हुजे छो गोड़ क्यों तव कमदार तू भी छो थोलड़ो आने। गाल बुध ये अध दिमाग को समझा तो किथा मार न घतास ओ धरते। हल दे हल वदी कूनी मानू के धमकी चाची रोक मुके त माथे न वजास। अरे खैरा जैसे देखाए हुजे हाने माठ पी करे न सा गालहाण कदे बस यार चाची रोक के दो न त इते जो इते कुत कदे तरे गया उदे सजाया लाश पुलिस के कोन मिले या। अरे खैरा जैसे देखाए हुजे चुप भी कंते जावे झा मोचड़े में हथ। बस चाची बस हाने असा के दादन मानू ना गया क्वाज न कर बेसी त किते आनी छा कंदे चदन दी के त मथे ते हरी पास के माथे वजन में छा कंदम। भाई गाल बुध छोड़ ही को तू मिनन गला ओ धरते। खैरा जैसे देखाए हुजे मां को तो जो बात त कोन बधवा। गाल बुध फाट वने तू मे को यो बुधा तरिलिया तैयार थिया जा न। हिक रिली तैयार थी वई बाकी रही वनी हिक उहा भी हिक बिन ॾींहनि में तैयार कंदासे पो अचे खणी वञ जाए।